नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सकरनि खां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ नज़र मोहम्मद उनड़ जो नौजवान फ़ौजी जवान 25 साला वसीम अहमद वल्द मोहम्मद मलूक उनड़ सियालकोट बॉर्डर वटि दुश्मन मुल्क सां मुक़ाबिलो कंदे दुश्मन जी फायरिंग में शहीद थी वियो, जंहिंजी जनाज़े निमाज़ रावलपिंडी जे GHQ में अदा करण बाद संदसि मड़ संदसि अबाणे ॻोठ पहुचायो वियो, जिथे खेसि फ़ौजी एज़ाज़े सां मिटी मां हवाले कयो वियो। संदसि तॾो ॻोठ नज़र मोहम्मद उर्फ़ भिटाई उनड़ में विछायो वियो आहे। शहीद थींदड़ वसीम अहमद उनड़ 2016 में आर्मी में शामिल थियो। संदसि तालुक यूनिट 28 सिंध सां हो। शहीद फ़ौजी शादीशुदा हो। हिकु 4 साला पुट पिणु अथसि। खेसि फ़ौज में 4 साल थिया हुआ। शहीद वसीम मोहम्मद उनड़ जी शहादत बाद संदसि वालिद ॻाल्हाईंदे चयो त असांजे घर जो भाती जो विछोड़ो ॾुखोईंदड़ आहे, पर हुन सां गॾु हिन मुल्क जी हिफ़ाज़त ख़ातिर शहादत माणी, जंहिं ते असांखे फ़ख़ुरु आहे। जॾहिं त संदसि तदफ़ीन अबाणे क़ब्रिस्तान सखी शेरशाह में फ़ौजी एज़ाज़े गार्ड ऑफ ऑनर सां दफ़नायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।